आए कान कमान में मियाँ मार न मुँह में आहे तू मता तुंजो ही तोखे लगे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ मौजूद मां अनीना फिदा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रक्से रूह सां गॾु जंहिंजो तव्हांखे बेसब्री सां इंतज़ार बि हूंदो आहे। यूट्यूब ते तव्हां हुनखे ॾिसंदा आहियो, असांजी लाइव ट्रांसमिशन जॾहिं हलंदी आहे उते ॾिसंदा आहियो। तव्हांखे प्रोग्राम वणंदो बि आहे ऐं हुन ते तव्हां कॾहिं कॾहिं पंहिंजी सजेशन्स बि ॾींदा आहियो, तमामु ज़बरदस्त कंदा आहियो। हमेशह वांगुरु हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि कंदसि त जॾहिं बि तव्हां वटि मतिलबु तव्हां चाहींदा आहियो त असां फ़क़ीरनि खे पैसा ॾींदा आहियूं या असां राह हलंदड़ माण्हुनि खे पैसा ॾींदा आहियूं, इहो थोरो इन ॻाल्हि खे मां हिन ते थोरो ऑब्जेक्शन इहो हणंदसि त इन करण खां बहितर आहे त तव्हां पैसो उहो जमा कयो जेको तव्हां रोज़ जो, भली उहो रुपयो हुजे या 2 रुपया हुजनि, उहो तव्हां रोज़ जमा कंदो, महीने ते उहे जेतिरा बि पैसा थियनि था कंहिं हिकिड़े जेको बि मुस्तहिक माण्हू आहे उनखे ॾियो, उनजी ग्रोसरी में उनजी मदद कयो, उनजे राशन में उनजी मदद कयो, कंहिं स्टूडेंट खे उनजी फीस जे लाइ मदद कयो। इहो पॉज़िटिव हिकिड़ो कमु करे सघो था जंहिंसां सदका जारिया बि तव्हांजो थी वेंदो ऐं कंहिं हिकिड़े जी हेल्प बि सही थी वेंदी। सो अॼु असां वटि जीअं हमेशह वांगुरु असां वटि बहितरीनु फ़नकार कलाकार ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त फ़नकार पंहिंजो जॉनर मटाए छॾींदो आहे, पंहिंजो जेको हिकिड़ी जॉनर में हूंदो आहे वरी उहो पंहिंजो मटाए छॾींदो आहे। ईअं ई कुझु फ़नकार जेके होस्ट हूंदा आहिनि उहे सिंगर थींदा आहिनि, के अदाकार सिंगर थींदा आहिनि, के अदाकारीअ मां होस्टिंग करण ते अची वेंदा आहिनि, डायरेक्टर थींदा आहिनि। सो हीअ असांजो मिक्स एंड मैच हलंदो रहंदो आहे। इन ई तरीक़े जो हिकिड़ो असां वटि फ़नकार आहे जंहिंजो नालो आहे मुनवर बुढ़ो साहब, पर उन्हनि जो असली ख़ासो इहो की हो स्टेज ड्रामा कंदा, थिएटर कंदा, पर हाणे म्यूज़िक जी तरफ़ रवां दवा थिया आहिनि। साईं जा 2-3 एल्बम बि रिलीज़ थी चुका आहिनि। आवाज़ बि माशाल्लाह तमामु बहितरीनु अथनि, तव्हां ॿुधंदो तव्हांखे पसंदि ईंदो। अवामी रंग ते घणो फोकस्ड आहिनि, असां उन्हनि खां पुछंदासीं त इहो अवामी रंग कीअं थियो। अस्सलाम वालेकुम साईं, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। कीअं तव्हांजो सफ़र रहियो हेसि ताईं अचण जो? बसि अॼु इहो त नंढा जॾहिं हूंदा हुआसीं 3 क्लास में मां पढ़ंदो हुउमि, पोइ स्टेज ड्रामा जीअं स्कूलनि में थींदा आहिनि, हिकिड़ो असांजो उस्तादु हूंदो उहो स्टेज ड्रामा कराईंदो। पोइ नंढे इलाइक़े खां वठी काफ़ी माना कमु कयोसीं। उन खां बाद में वरी विच में बसि जॾहिं वरी वॾा थियासीं, दुनिया जा कारोबार कमु, दुनियादारी में, उन खां पोइ वरी ओचिते ख़्यालु वरी हिन रंग में अची वियासीं। ॾाढो हिन रंग में मज़ो आहे ऐं ॾाढी सुठो लॻे थो ऐं हिनखे ॾाढो शौक़ सां मां ॻाईंदो बि आहियां ऐं तमामु दिलि बि चवंदी आहे। जेको त काफ़ी स्टेज ड्रामा कया मूं, काफ़ी सुठनि अदाकारनि सां, जीअं रियाना तबसम थी वई ऐं पहिरियां निगतनाथ सिंगर नो उन टाइम स्टेज ड्रामा कंदी, उन सां मुंहिंजा ड्रामा थियल हुया। जेको त हींअर वरी जेको त हिन रंग में अची विया ऐं हिन रंग में ॾाढो मज़ो आहे। हू बि पंहिंजी जॻह ते कमु हुयो, बिल्कुलु स्टेज जो कमु हुयो, ज़बरदस्त कमु हुयो ऐं सुञाण घणी माण्हू जी थींदी हुई। बहरहाल वरी इहो आहे त हाणे हिन जहिड़ी रंग में आहियूं त हिन में ॾाढो मज़ो थो अचे। तक़रीबन मूंखे 2 साल खनि थी विया आहिनि हिन रंग में आहियूं ऐं मुंहिंजा एल्बम बि अची चुका आहिनि मार्केट में ऐं उन खां अलावा के ॿिया बि काफ़ी प्रोग्राम, आउटडोर बि प्रोग्राम मिलंदा आहिनि, उते बि वेंदा आहियूं ऐं ॾाढो सुठो लॻे थो ऐं सुठो कमु आहे। जेको इहो त असांजा ऑडियंस ॿुधाईंदा जॾहिं तव्हांजी आवाज़ ॿुधंदा। सो पहिरियों कलाम तव्हां कहिड़ो था शामिल कयो? मौला अली जो क़सीदो आहे जी, उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। बिस्मिल्लाह। कायनात जो कसम मुश्किल कुशायली, कायनात जो कसम मुश्किल कुशायली, फरमायो खुद खुदा, फरमायो खुद खुदा, शेरे खुदा अली, कायनात जो कसम मुश्किल कुशायरी, कायनात जो कसम। काफ़र मने भी उनखे, मुस्लिम मने भी उनखे, काफ़र मने भी उनखे, मुस्लिम मने भी उनखे, हर कोई ये मने पियो
हर कोई ये मने पियो हर दर शफायलिया कायनात जो कसम मुश्किल कुशायलिया कायनात जो कसम जबरदस्त जबरदस्त। महराज ते वयो हो प्यारो जॾे मोहम्मद महराज ते वयो हो प्यारो जॾे मोहम्मद मोटी अची चयाई मोटी अची चयाई दस्ते खुदायलिया कायनात जो कसम मुश्किल कुशायलिया कायनात जो कसम चांडिया ज़फ़र असांजी दिल खे इहो यकीना चांडिया ज़फ़र असांजी दिल खे इहो यकीना हर मोमिनन जो रहबर हर मोमिनन जो रहबर ऐं रहनुमायलिया कायनात जो कसम मुश्किल कुशायलिया कायनात जो कसम मुश्किल कुशायलिया फरमायो खुद खुदा फरमायो खुद खुदा शेरे खुदायलिया कायनात जो कसम मुश्किल कुशायलिया कायनात जो कसम। जी नाज़रीन तमामु बहितरीन कलाम असां ॿुधोसीं। हाणे थोरी साही बि पटिजे त साहीअ जे लाइ असांखे हिकु नंढड़ी ब्रेक जी ज़रूरत आहे। सो नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो रक्शरू अनीना फिदा सां गॾु। जी वेलकम बैक नाज़रीन। असां पंहिंजे रक्शरूह जे हिन अङण ते तव्हांखे ख़ुशामदीद चऊं था, भलीकार चऊं था। तव्हांखे प्रोग्राम वणंदो बि हूंदो। असांजो अवामी रंग असांजो मुनवर ॿुढो साहब माशाल्लाह। सर तव्हांजो उस्ताद केरु रहियो आहे? अदी मुंहिंजो उस्ताद अब्दुल जब्बार ॿुढो आहे जेको त मुंहिंजी पंहिंजी कास्ट जो ई आहे ऐं असां हिकिड़े इलाइक़े जा आहियूं जेको त मुंहिंजो उस्ताद आहे उहो मूंखे सिखिया ॾींदो आहे माशाल्लाह। ऐं असांजी सुठी पंहिंजी हिकिड़ी क्लब आहे, काफ़ी 8-10 शागिर्द उस्ताद आहे जेके हुते माना सिखंदा आहियूं। ज़बरदस्त। ऐं बसि इहो रंग हले थो पियो। सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह। इहो रंग हलणु खपे ऐं रंग में रंगियल हुजणु खपे। छो ज़्यादातर तव्हांजो जेको लाड़ो आहे सो उहो अवामी रंग छो आहे? उस्ताद तव्हांखे अवामी रंग खां सवाइ नथा ॾियनि सिखिया, छा मसइलो आहे? ॻाल्हि इहा आहे त हर तरफ़ ॾे ज़हन इंसान हुजणु खपे त बहितर आहे। हर रंग में रंग हुजे। छो त अॼोका जेकी असांजी कोशिशि आहे इहा त अॼोके माहौल खे ॾिसी करे ओड़ो माहौल करे त बहितर आहे सभ खां वधीक। उहो तव्हां तमामु बहितरीन ॻाल्हि था कयो त जहिड़ो माहौल आहे, पर जहिड़ी महफ़िल आहे हाणे के माण्हू असांजा सीरियस जी विच में चवां थो त हमूमूं इहो थींदो आहे असां आउटडोर कंहिं बि कंहिं महफ़िल जो कंहिं शादी जे प्रोग्राम ते वियासीं या के काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके माना गैदरिंग में हिकिड़ा 20-25 सुठा ऑफिसर हुजनि या किथे गैदरिंग में वियासीं त ज़रूरु न आहे त असां को दुनियादारी वारा गाना ॻायूं। ईअं बि न हूंदो आहे। किथे ॾिसंदा आहियूं त हाणे हीअ महफ़िल कहिड़े नमूने हूंदी आहे पोइ ओड़े हिसाब सां उहो असां जेको एटम पेश कंदा हुआ। जीअं ॾिसंदा आहियूं त हाणे हीअ सभु फ़ुकराई माण्हू वेठा आहिनि, वॾी एज जा माण्हू आहिनि
त पोइ उनखे उनखे रंग महिलिया वेंदा पर उहो छा आहे त पब्लिक ॾिसी करे उहो शइ आइटम ॾिसंदा आहियूं त हाणे हीअ पब्लिक कहिड़ी शइ चाहे थी उहो ॾिसंदा आहियूं उन शइ खे पोइ उहो ॻाल्हि शुरू कंदा आहियूं ॾिसंदा आहियूं कंहिं शादी में वियासीं त वरी उन रंग खे ॾिसंदा आहियूं हिते छा हलंदो उनखे उहो ॾिसंदा आहियूं काफ़ी ॿ टे ॾींहं पहिरियां उस्ताद असां कंहिं प्रोग्राम में हुयासीं काफ़ी फनकार हुयासीं ईअं त मां हिकु ॼणो 8-10 फनकार पर कंहिंजो कहिड़ो रंग हो कंहिंजो कहिड़ो रंग हो वरी असां वरी ॾिसूं पिया त हाणे हिते रंग ई ॿियो हलंदो जॾहिं उहो रंग पेश कयोसीं त माशाअल्लाह दाद बि मिलियो ऐं उन खां पोइ फनकार हर शइ चाहींदो आहे त रुपया बि मिलिया सुठो आहे दादा इहो बहितरीनु आहे तव्हां हिनखे कंटिन्यू कयो जीअं असांजो सूफ़ी मंच आहे त असां चाहींदासीं त को बि सूफ़ी आइटम बि तव्हां ज़रूरु पेश कयो सो असांखे हाणे छा था ॿुधायो साईं सचल शाही काफ़ी आहे तव्हांखे मां ॿुधायां बहितरीनु सचो सारो सच जहीं दिल पीता इश्क दा जाम जहीं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तों मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद हक मौजूद पंचतन पाक हिमायत मेरी पंचतन पाक हिमायत मेरी पंचतन पाक हिमायत मेरी पंचतन पाक हिमायत मेरी हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम जहीं दिल पीता इश्क दा जाम जहीं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तों मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद हक मौजूद मस्ती जे विच मोहब जे मिलिया 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 हस्ती हो हराम मौला हस्ती हो हराम हस्ती हो हराम मौला हस्ती हो हराम जहीं दिल पीता इश्क दा जाम जहीं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तों मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद हक मौजूद दरसैयां दे सवें सिपाही दरसैयां दे सवें सिपाही हो दरसैयां दे सवें सिपाही दरसैयां दे सवें सिपाही सचल खास गुलाम मौला सचल खास गुलाम सचल खास गुलाम मौला सचल खास गुलाम हक जहीं दिल पीता इश्क दा जाम जहीं दिल
पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद हक मौजूद। सो माशाल्लाह तहां ज़बरदस्त लतीफ़ साईं खे ॻायो? हाँ मूं काफ़ी प्रोग्राम मां साईं लतीफ़ खे ॻाईंदो आहियां ऐं उस्ताद बुखारी खे ॻाईंदा आहियूं ऐं जेके भी असांजा सुठा जेके सूफ़ी शाइर आहिनि सूफ़ी शाइर साईं एजाज़ शाह थी वियो एजाज़ शाह जो काफ़ी मां ॾाढियूं ॻाईंदो आहियां तमामु ज़बरदस्त एजाज़ छो त ही जेके फ़ुकराई जेके शाइर आहिनि न हुनजा आइटम हिकिड़ा पंहिंजा हूंदा बहितरीनु बाक़ी हाणे लोकल त ई हलनि पिया वटसठ जो जहान आहे उनजी ॻाल्हि इन जे करे बि वटसठ जो जहान तव्हां ज़रूरु आहे सभिनि जी पंहिंजी पंहिंजी पर ऑथेंटिक असांजो जेको म्यूज़िक आहे सिंधी उहो इन शइ में वॾो मज़ो आहे लतीफ़ जी तंत सां जेको आहे लतीफ़ जी ॿोली सां आहे जेके असांजा सूफ़ी शाइर आहिनि त उन्हनि जे रंग सां जेको रंग आहे उहो ॾाढो मज़ो आहे उहो हाणे असां ॾिसो न नई जनरेशन जेकी बि अचे थी के अहिड़ा बि सुलझियल ऐं असांजा पढ़ियल लिखियल नौजवान बि आहिनि जेके लतीफ़ जे तंद खे या लतीफ़ जी शाइरी खे या सचल जी या साईं बुढली जी शाइरी खे ॾिसी करे न पोइ सुलझियल माण्हू खे सम्झ में ॻाल्हि ईंदी आहे त हीउ छा पियो ॻाल्हि जेको त बाक़ी आम माण्हू त कोई कोन सम्झी सघंदो छा आहे छा न आहे बाक़ी हाणे त दुनिया पई हले थी फन जे हिसाब सां कयो छो जो हीअ अगरि सिखी असां नथा अचूं त हिन जी तौहीन बि आहे फन जी तौहीन आहे असां रिज़िक रोज़ी हज़ार कमनि सां करे सघूं था मज़दूरी करे पेट कमाए सघूं था हिन फन खे असांखे ज़ाया न आहे करिणो छो जो सिंध जो असांजो उहो फन आहे जेको असांजी सॼी दुनिया खे असांजी सिंध खे रोशनास थो करे सॼी दुनिया में पाकिस्तान जी रोशनासाई जेको आहे सो सिंधी म्यूज़िक सां थींदी आहे असांजे उञाणनि सां असांजे कलामनि सां असांजे रागनि सां भिटाई जी शाइरीअ सां असांजे फ़क़ीरनि जी शाइरी सां औलियावनि जी धरती आहे सो औलियावनि जी धरतीअ खे असां ईअं त हाणे इहो को आम जेकी ॻाल्हि हर को चवंदो आहे उन ॻाल्हि खां मूंखे थोरो लॻंदो बि आहे त हीअ रिज़िक रोज़ी पंहिंजी जॻह ते पर हीअ फन आहे हिनखे सिखी अचणु ऐं अलाह साईं जेको ॾिए थो उनखे अञा बि तराशे खराशे ईंदो त तव्हांजो अञा बि नालो थींदो तव्हांजो अञा बि मक़ाम अलाह साईं आला कंदो सो हिनखे इज़त ऐं रिस्पेक्ट खपंदी आहे सो असां हिकिड़ी वरी नंढी ब्रेक था वठूं ऐं तव्हांजे साम्हूं वरी हाज़िर थियूं था सो ॾिसंदा रहो रक्से रूहानी न फिदा सघनि हो सिंध साहेड़ी जिंद जुड़ी जो ब्या सब नारा विसरी व्या सिंध साहेड़ी जिंद जुड़ी जो ब्या सब नारा विसरी व्या जिए सिंध सदाई जिए 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 हम जी सिंध सदाई सदाई जिए ब्या सब नारा विसरी व्या सिंध साहेड़ी जिंद जुड़ी जो ब्या सब नारा विसरी व्या सिंध साहेड़ी जिंद जुड़ी जो ब्या सब नारा विसरी व्या जिए सिंध सदाई जिए जिए सिंध सिंध जिए सिंध सदाई
जुड़ी जो प्या सबना रा विसरी विया जिए सिंध सदाई जिए जिए सिंध मुंहिंजी जिए सिंध सदाई जिए प्या सबना रा विसरी विया सिंध सां जिंद जुड़ी जो प्या सबना रा विसरी विया सिंध सां जिंद जुड़ी जो प्या सबना रा विसरी विया साईं भैरवी में बेहतरीन असांजे सिंध जो हिकिड़ो कलाम ऐं हाणे वरी असांजो आहे बि दिसंबर में एकता जो ॾियारो आहे सो बेहतरीन तव्हांखे कीअं लॻो इहो कलाम सिंध जो ज़बरदस्त माशाअल्लाह तव्हां कीअं पंहिंजे सिंध जे खे भेटा कीअं ॾींदा कोई कलाम तयारु कया अथव हिन इंशाअल्लाह अॻिले साल बि मूं जेको त हिकिड़े चैनल ते मां ॻाया आहियूं जेको त ऐं माशाअल्लाह हिन चकर बि तयारी आहे इंशाअल्लाह ऐं सुठो आइटम तयारु कया आहिनि मां हिन में इंशाअल्लाह एकता ते जेको त ॿ आइटम सुठा तयारु कया आहिनि मां इंशाअल्लाह इन चकर ॻाईंदासीं इंशाअल्लाह ऐं तव्हांखे असां दुआ बि ॾियूं था त अलाह तव्हांखे कामयाबु इंशाअल्लाह मां ही जेके मुंहिंजी जेकी कोशिशि आहे न ही मां हिकिड़ो सुठे शाइर खां शाइरी लिखाई आहे मां ऐं जीएससी जो गानो आहे पंहिंजो ऐं एकता जे हिसाब सां ऐं सिंधी गानो आहे कोशिशि कंदो त मां चैनल पंहिंजी धरती चैनल तां ऑनर करायां जेको त मुंहिंजी ॾाढी कोशिशि आहे ऐं अलाह कंदो थींदो बि सही इंशाअल्लाह कीअं मतिलबु कीअं भेटा पेश कंदा हो पंहिंजे धरतीअ खे सिंगिंग खां अलावा सिंध जी कीअं ख़िदमत कंदा हाणे असां हिकिड़ो एज़ अ फ़नकार मां अगरि एज़ अ फ़नकार पंहिंजे पाण खे चवां त मां ॿियनि जी हेल्प कंदी आहियां नया फ़नकारनि खे स्टेज ॾींदा आहियूं या असां मुख़्तलिफ़ उन्हनि खे प्लेटफॉर्म्स ॾींदा आहियूं तव्हां सिंध जी या फ़नकारनि जी कीअं हेल्प कंदा आहियो ॾिसो थी ॻाल्हि इहा आहे त असांजी त कोशिशि इहा हूंदी आहे त जीअं हाणे मां हिकिड़ो वर्दीअ लाइ नंढड़ो सिंगर आहियां कोशिशि कयां थो त जीअं असां पाण में क्लब में ॿ टे दोस्त आहियूं कोशिशि कंदा आहियूं त अॻिना थियूं अॻिना वधूं जेको त ऐं पंहिंजी सिंध खे ॻायूं पंहिंजे लतीफ़ खे ॻायूं असां छो त हीअ असांजी सुहिणी धरती आहे हीअ सुहिणी धरती आहे जो असांजे ॿाहिरनि मुल्कनि खे बि हिनखे चाहियो वेंदो आहे इंडिया जहिड़े शहर में जीअं असांजी सकाफ़त हलंदी आहे सर इंडिया त छॾियो पर दुनिया जे अलाए केतिरनि मुल्कनि में जिते सिंधी रहनि था उहा हर शइ उते थींदी आहे असांजो जेकी धमाल आहे असांजा जेके राग आहिनि पंहिंजे इलाइक़े जे बारे में ॿुधायो जेको जेकबाबाद खां तव्हांजो आहे तालुक़ु ऐं तव्हां ठुल शहर में रहो था उतां जो छा मशहूरु आहे जेकबाबाद जो छा मशहूरु आहे कीअं असल में जेकबाबाद त हिकु तमामु गरम इलाइक़ो आहे तमामु गर्मी असां घणी पवंदी आहे एतिरी पवंदी आहे जंहिंजी इंतिहा न सभिनी ज़िलनि खां वधीक असांजे जेकबाबाद गरम आहे उहो इन जे करे त असां वटि जेको फसल जेको थींदो आहे जीअं हाणे खेरपुर साइड ॿिया राणीपुर साइड एॾी फुटी थींदी आहे असांजे एट में ॿ थींदा आहिनि सिर्फ़ु हिकु कणिक थींदी आहे ॿियो सारियूं थींदियूं आहिनि जंहिंखे असां चांवर चऊं ठीकु आहे न त इन जे करे इन लिहाज़ सां ॿियो जेकबाबाद ज़िलो असांजो गरम बि आहे जेकबाबाद वरी जेको त असांजो ज़िलो आहे तालको असांजो ठुलशहर आहे मुंहिंजो ॻोठु जेको बिकलेसी अबेदारे जो ॻोठु आहे उहो असांजो मीरपुर बुढ़ो आहे असांजो हिकिड़ो इलाइक़ो आहे पंहिंजो माना सिर्फ़ु असांजी माना कास्ट ज़्यादा असांजी माना बुढ़नि जी आहे हुते जेको त शहर आहे पंहिंजो असांजो ऐं तमामु गरम ज़िलो आहे असांजो ऐं उतां जो असांजो मीरपुर जो माओ मशहूरु आहे मीरपुर जो असांजे लाइ खणी आया की न इहो ॿुधायो वॾी असां ग़लती थी वई आहे ॿिए चकर आहे त इंशाल्लाह खाईंदासीं पर माण्हू वरी मिठी शयूं खणी अचनि ख़ैर या हिकिड़े पंहिंजी जॻह ते गिफ्ट ॾियण सां या नंढी नंढी जेके असांजे मुल्क जूं मशहूरु जॻहियूं उन्हनि जूं मशहूरु खाधा बि मशहूरु घोटकी जा पेड़ा मशहूरु हा शिकारपुर जो अचार मशहूरु आहे मां अक्सर करे शिकारपुर जी कुल्फी बि मशहूरु अथव बिल्कुलु दीवान जी कुल्फी मशहूरु आहे दीवान जी फालूदो मशहूरु आहे बिल्कुलु सही पंहिंजे असांजे सिंध जा मुख़्तलिफ़ रंग आहिनि सकाफ़ती रंग आहिनि ऐं मां जीअं मां तव्हांखे ॿुधायां हा हाला में वरी इहो हैंड एम्ब्रॉयड्री मशहूरु आहे असांजे हाला में दुनिया जा केतिरा किथां किथां माण्हू अची करे उतां उहो पसंदि कंदा आहिनि बर्थ गज ऐं रिलियूं असांजूं टुक जूं असांजो माना सकाफ़त ॾाढी ख़ूबसूरत बि आहे सकाफ़त उजागर करण जे लाइ असां डिसंबर जे 5 तारीख़ ते एकता डे बि मल्हाईंदा आहियूं एकता डे खे भला तव्हां कीअं था ॾिसो त छा एकता डे में अञा छा थियणु खपे जो असां उनखे बहितरीन तरीक़े सां मल्हाए सघूं म्यूज़िक खां अलावा छा कजे म्यूज़िक खां अलावा कोशिशि कयो त पाण में नंढा वॾा गॾाए करे जेको एकता जे ॾींहं ते उन सभिनी खे इहो मैसेज ॾियो त बाबा असांजो मैसेज हे अथव मिसाल ॻाल्हि जीअं असांजे नंढा जेकी पोश आहे जीअं असांजी औलाद आहे जीअं असांजा भाटिया आहिनि बचा आहिनि उनखे मच कचहरी हणी करे उनखे सकाफ़त पंहिंजी शयूं सेखारी ॾींदियूं आहिनि त हे हीअं थींदो हे थींदो ऐं अमूमूं मां जॾहिं सकाफ़त जो ॾियारो 7 डिसंबर ते मल्हायो वियो मूंखे यादि आहे उहो मुंहिंजी पहिरीं राति जेकी पहिरीं जेकी मल्हाई वई 7 डिसंबर जी त उहो मुंहिंजो शादी जो ॾियारो मां 7 डिसंबर जी राति मुंहिंजी जेकॾहिं 2009 में मल्हाई वई पोइ मां 2009 मां शादी कई मूं बिल्कुलु डायरी में लिखियलु आहे जेको ऐं हर मां 7 डिसंबर जी जेकी त कोशिशि जेको बि डे ॾींदा त राति मां केक तव्हांजी माना वेडिंग एनिवर्सरी बि आहे ऐं असांजो एकता डे बि आहे सो हाणे असां कहिड़ो कलाम था ॿुधूं तव्हां खां
हाँ ही फ़कीर आरिफ जी शायरी आहे, तमामु सुठी शायरी आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां। साईं जो तालुक़ किथां आहे फ़कीर आरिफ? साईं जो घोटकी साइड में ख्याल है। बिस्मिल्लाह। जियां मूंड ॾिठुई सुहिणा तियां मूंखे विधुई मारे, हो तुंहिंजी मोहबत मन में आ छड़ी बाहे बेरे हवारे, तुझी मोहब्बत मन में आ छड़ी बाहे बेरे हवारे, जियां मूंड ॾिठुई सुहिणा तियां मूंखे विधुई मारे, तुझी मोहब्बत मन में आ छड़ी बाहे बेरे हवारे, तुझी मोहब्बत मन में छड़ी बाहे बेरे हवारे। बाबा जबरदस्त जबरदस्त। फकमंद तुझा कन के दिकरोड़न खे, तारा फकमंद तुझा कन के दिकरोड़न खे, मूंखे भी फसाए वए ये वंग वेरे हवारे, मूंखे फसाए वए ये वंग वेरे हवारे, जियां मूंड ॾिठुई सुहिणा तियां मूंखे विधुई मारे, तुंहिंजी मोहबत मन में आ छड़ी बाहे बेरे हवारे, तुंहिंजी मोहबत मन में आ छड़ी बाहे बेरे हवारे। झलक ॾिसी तुंहिंजी मां दिलड़ी ॾेई वेठुम, हिक झलक ॾिसी तुंहिंजी मां दिलड़ी ॾेई वेठुम, वरी दर्शन ॾे दिलबर पंहिंजी सूरत सिंगारे, वरी दर्शन ॾे दिलबर पंहिंजी सूरत सिंगारे, जियां मूंड ॾिठुई सुहिणा तियां मूंखे विधुई मारे, तुंहिंजी मोहबत मन में आ छड़ी बाहे बेरे हवारे, तुंहिंजी मोहबत मन में आ छड़ी बाहे बेरे हवारे। अखिड़िन कयो काबू मूंखे मोहबत में मोहिल,
जिया मूंडे डिठुई सोहणा तिया मूंखे भी दुई मारे तुझी मोहब्बत मन में आ जदी बाहे बेरे हमारे तुझी मोहब्बत मन में आ जदी बाहे बेरे हमारे जबरदस्त सो तहां दुर्गा में माशाल्लाह तमाम ज़बरदस्त हिकिड़ी कंपोजिशन ॿुधाई ऐं दुर्गा जेको आहे सो ज़्यादातर भक्ति में ॻाई वेंदी आहे उन में भजन ॻाया वेंदा आहिनि असांजे पाको हिंद में ॿई इन्हनि में इहो राग तमामु मशहूरु आहे ऐं असांजो वरी लाड़ जी तरफ़ आहे त उन में वरी असां ज़्यादातर इहो मारूड़ा सांगेड़ा इन तरीक़े जा जेके मारुनि जा कलाम हिन में घणा आहिनि लाॾा घणा आहिनि सो तव्हां बि माशाल्लाह ज़बरदस्त निभायो असांजे प्रोग्राम जो जेको रंग आहे उहो आहे सूफ़ी सूफ़ीज़म सां केतिरो तव्हांजो तालुक़ु आहे कुछ सूफ़ीज़म ते सुठे तरीक़े से माना जेको सूफ़ी मां काफ़ी जॻहियुनि ते माना जेको त सुठी जाती महफ़िलूं हूंदियूं आहिनि ऐं सुठा जेके माण्हू वेठा हूंदा आहिनि पढ़ियल लिखियल माण्हू थिया या ॿुधण वारा जेके माण्हू हूंदा आहिनि त काफ़ी कोशिशि हूंदी आहे त उते सूफ़ी असां ख़ानकाहुनि में कॾहिं वञी तव्हां परफॉर्म कयो आहे कॾहिं जेके असांजा साईं जी मज़ारूं हूंदियूं आहिनि हाँ मां वेंदो आहियां मज़ारुनि ते वियो आहियां मज़ारुनि ते वेंदा आहियूं उस्ताद बि असां सां गॾु हूंदो आहे जी पोइ ख़ासि करे इतवार जो ॾींहुं जेको हूंदो आहे त असांजे इलाइक़े में काफ़ी मज़ा ईंदा साईं हसन शाह बादशाह थी वियो समंदरी बाबा थी वियो काफ़ी अहिड़ी इलाइक़े जे हिसाब सां जेको त आहिनि जेको त पोइ वेंदा आहियूं उस्ताद बि ईंदो आहे असांजी हिकिड़ी पंहिंजी टीम जा सभई आचरे जी छुटी बि हूंदी आहे काफ़ी दोस्तनि जी पोइ असां वेंदा आहियूं बिल्कुलु माना ख़ानकाही म्यूज़िक ॾे बि तव्हांजो लाड़ो आहे न बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि हर तरफ़ हुजणु खपे न हर तरफ़ हुजणु खपे महिनत माण्हू करे पंहिंजो जेको त सिंध जो इहो रंग आहे सूफ़ी त असांजो हिकिड़ो रंग आहे असांजो कहिड़ो बि फ़नकार चए न मां सूफ़ी न ॻाईंदुमि उहो फ़नकार ई न आहे जेसिताईं सूफ़ी नथो ॻाए उहो फ़नकार ई न आहे ज़बरदस्त तमामु तव्हांखे असांजे प्रोग्राम में अची कीअं लॻो ॾाढो सुठो ॾाढो मज़ो बि आयो ऐं माशाल्लाह मां त हिते ईंदो रहंदो आहियां ऐं मां तव्हांखे छा ॿुधायां त मुंहिंजो फेवरेट चैनल आहे धरती चैनल प्रोग्राम जे बारे में त ॿुधायो प्रोग्राम त ज़बरदस्त आहे हिन खां वधीक ॿियो कहिड़ो प्रोग्राम थींदो आहे सूफ़ी अज़म जो प्रोग्राम आहे रक्से रूह जहिड़ो नालो अथसि तहिड़ो प्रोग्राम आहे ऐं माशाल्लाह तहिड़ा तव्हां वेठा आहियो तहिड़ो तव्हांजो प्रोग्राम आहे तहिड़ो तव्हांजो चैनल आहे ॾाढो सुठो आहे तव्हां सुठा माण्हू ईंदा आहिनि सुठा फ़नकार ईंदा आहिनि ऐं मूं काफ़ी ॾिठो आहे त सॼो जेको बि माना क्रेडिट जे वेंदो आहे उहो सारो तव्हांजो सूफ़ी रंग ॾेई वेंदो आहे जेको असांजी कोशिशि हूंदी आहे त फोक खे क्लासिकल खे ऐं पंहिंजे सिंधी रंग खे अंग खे तव्हांजे साम्हूं नुमाया कयूं सो अॼु जो प्रोग्राम हिते असां एंड था कयूं ऐं तव्हांखे कीअं प्रोग्राम लॻो ज़रूरु ॿुधाइजो असांजो मुनवर भाउ तव्हांखे कीअं लॻो हुनजी गायकी कीअं लॻी ज़रूरु ॿुधाइजो ऐं मुनवर भाई तव्हां क्लासिकल जी तरफ़ ईंदव तव्हां सिखिया क्लासिकल जी बि ज़रूरु वठंदव तव्हां पंहिंजे ख़र्च में ज़रूरु तव्हां रियाज़त कंदव इनशाअल्लाह तव्हांजो बहितरीनु हिकिड़ो तव्हांजो टच जेको आहे न सरमत सिंधीअ सां बि मूंखे लॻो त काफ़ी दोस्त मूंखे चवंदा आहिनि पर मां घणो फॉलो जेको आहे त उहो शमन मिराली खे कंदो आहियां मां छो त शमन मिराली अॼु खां मां सम्झां थो त 20 साल पहिरियां असांजे ॻोठ में ईंदो तव्हां शाइर साईं गोर गदाई ॿुधो हूंदो तव्हां नोए ख़ान बि आहे साईं शमन मिराली सां काफ़ी किलोस बि रहिया आहिनि उहो मुंहिंजो सको मासात आहे माशाल्लाह गोर गदाई शाइर जेको आहे उहो मुंहिंजो सको मासात इहो बि आहे पर सभिनि जो हाणे शमन मिराली जो पंहिंजो रंग आहे आबदा परवीन जो पंहिंजो रंग आहे अनीना फिदा जो पंहिंजो रंग हुजणु खपे मुन्नवर बुरुड़ो जो पंहिंजो रंग जेसिताईं तव्हां पंहिंजो रंग पाण नथा ॾेखारियो त तव्हां हिते नथा अची सघो हाणे शमन मिराली केतिरा शमन मिराली थींदा उन्हनि खे कॉपी बि कनि था पर शमन मिराली अलाह सां उन्हनि खे हयाती ॾियो हयात आहिनि अलाह सां अञा उन्हनि खे वधाए त उन्हनि जहिड़ो त कोई थी नथो सघे सो पंहिंजो रंग जेको आहे न उहो तव्हांखे मथे कंदो मयार त हर इंसान पंहिंजी पाण ठाहींदो आहे पर वरी कंहिं माण्हूअ जी हिकिड़ी रूह जी हिकिड़ी तलब जेकी थींदी आहे न त मुंहिंजो रूह कहिड़े तरफ़ उन खां आहियूं ऐं काफ़ी वरी माण्हू मूंखे इहो चवंदा आहिनि त तुंहिंजो कुझु ॾींहं पहिरियां कंहिं मां चैनल ते वियो हुउमि उते बि ईअं ई जीअं तव्हां हाणे ॻाल्हि कढी त तव्हांजो माना सॼो जेको क्रेडिट आहे जेको आहे त सरमन सिंधी ते वञे मां त ठीकु आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हां छो जो तव्हां मथी सबक़त ते घणो था ॻायो ऐं तव्हांजी आवाज़ शार्पनेस जी तरफ़ घणी आहे त इहो वरी सरमन सिंधी असांजो बहितरीनु हिकिड़ो कलाकार रहियो अलाह साईं उनखे पंहिंजी जन्नत नसीब करे ऐं असांजा घटि अहिड़ा फ़नकार आहिनि ऐं वरी तव्हांजी फेस बि साईं अहमद मुग़ल सां थो मिले वरी ॻाल्हि मां आवाज़ सरमन सिंधी सां फेस अहमद मुग़ल सां त बहितरीनु जेॾा कया परख तेॾा सॼण साम्हूं सो मालिक साईं तव्हांखे आबाद रखे थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में आयो असांजे प्रोग्राम खे मान बख़्शव ईअं ईंदा रहंदा कयो तव्हांजो पंहिंजो चैनल आहे सो दोस्तो तव्हांजा व्यूज़ ऐं तव्हांजा जेके कमेंट्स आहिनि असांजे लाइ बहितरीनु हिकिड़ो चवंदा आहिनि न त
ताक़त हूंदी आहे असांजे लाइ, स्ट्रेंथ हूंदी आहे, ज़रूरु कंदा कयो। सो साईं असांखे हिन प्रोग्राम मां तव्हां इजाज़त ॾींदो ऐं हमेशह हिकिड़ी दुआ कंदी आहियां त जाॾे पेर ताॾे ख़ैर ऐं मालिक तव्हांखे आबाद रखे जीअं सिंध। ऐं तव्हां असांखे छा था ॿुधायो आख़िर में? मल डरबाई साई शाइरी आहे, मौला सजण खे आन बहितरीन। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ओ मौला सजण खे आन मुंहिंजो साह थो वञे, मौला पीरीअ खे आन मुंहिंजो साह थो वञे, मन का थिए रिहाण, मन का थिए रिहाण मुंहिंजो साह थो वञे, मौला सजण खे आन मुंहिंजो साह थो वञे, मौला पीरीअ खे आन मुंहिंजो साह थो वञे। जबरदस्त जबरदस्त। पीरन तेरो जुनी तो यहाँ दाई हा घोड़न, पीरन तेरो जुनी तो यहाँ दाई हा घोड़न, पीरन तेरो जुनी तो यहाँ दाई हा घोड़न, महबूब वटे पाण मुंहिंजो साह थो वञे, महबूब वटे पाण मुंहिंजो साह थो वञे, मन का थिए रिहाण, मन का थिए रिहाण मुंहिंजो साह थो वञे, मौला पीरीअ खे आन मुंहिंजो साह थो वञे, मौला सजण खे आन मुंहिंजो साह थो वञे। संगत खे वठी साण मुंहिंजो साह थो वञे, संगत खे वठी साण मुंहिंजो साह थो वञे, मन का थिए रिहाण, मन का थिए रिहाण मुंहिंजो साह थो वञे, मौला सजण खे आन मुंहिंजो साह थो वञे, मौला पीरीअ खे आन मुंहिंजो साह थो वञे। जवन हुन जी जवानी न सारही, माण्हू था जवन हुन जी जवानी न सारही, ओ माण्हू था जवन हुन जी जवानी न सारही, मुंहिंजी बि मथे अछां
साह थो वञे मुंहिंजी बि मथे अछाण मुंहिंजो साह थो वञे मन का थिए रेहान मन का थिए रेहान मुंहिंजो साह थो वञे मौला सजण खे आण मुंहिंजो साह थो वञे मौला पीरीअ खे आण मुंहिंजो साह थो वञे।